मला ॻाल्हि ॿुधाई ॿ टे ॾींहं थिया आहिनि मज़ो कोन्हे तबियत में सफ़ा मज़ा ख़ैर ताईं छा थियो आहे? मला ॻाल्हि ॿुधाई कम ते ठप दिलि नथी करे मानी जाम थो खावां सफ़ा अलाए छा चक्कर आहे आहे न साईं पिटल शाह उन ॾे हलूं था न। अथई को आहे साईं पिटल शाह उन ॾे हलूं था। धागो करे ईंदो बसि मन थी वेंदी। हाँ हा निंड में अजीब अजीब ख़्वाब बि न साईं आहे हिकु टुप हीअं करे छॾींदी बसि घुमाए रखंदी धागो हिकु करे ॾींदी साईं राज़ी थींदो साईं यार धागो असर कंदो साईं असांखे ॾिसंदो मुर्शिदनि खे ख़लीफ़नि खे राज़ी थींदो। हप 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 सद को पिचल शाबाशा सद को मुर्शिद मुर्शिद सिर ॾे ख़ैर पिचल ॾे ख़ैर छोकरा जय मुर्शिद को मरीद अचे कोन थो तबाह थी आहियूं त बस सुञाई बि घेरो करियो या मुर्शिद जॾहिं खां वठी इहे सुञा ड्राकट आया आहिनि न ज़ालिम हे टिकनि ते असांजी रोज़ी लत ॾेई छॾिजनि। हिकिड़ो मुल्को हुयो असांजो अब्दुल ख़ालिक उहो बि कोन थो अचे अलाए किथे अॼुकल्ह अलाह कंदो थींदसि कोन को मर्द वारा करीम आमीन हक मुर्शिद हक सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अचो अचो वेहो वेहो आई मुर्गा अची वई मुर्गा इहो जी साईं पिटल शाह हाँ 2 मिंटनि में ई धागो हिकु करे ॾींदो। हक हक मुर्शिद रहियो ख़ैर पिचल शाह जो ख़ैर बजरा छाला छा थियो ख़ैर पिटल शाह हवा छा थियो त अमरात वारे खे साईं ख़राब ख़्वाब था अचनि से निंड में अच्छा हाणे तोड़े वठी आहियां धागो करे ॾेसि कुझु फ़र्क़ु थिए। छा थियो बाबा त साईं छा कयूं निंड सफ़ा नथी अचे साईं छा कयूं निंड नथी अचे कम ते ठप दिलि नथी करे सफ़ा जी चइजे साईं वॾो चंड्रो भई इहो निभाग साईं ऐं मानी जाम थो खावां साईं सफ़ा इहो त साईं वॾी बुराई थी साईं छा अहिड़े दौर में अटे वधो चटी ख़्वाब मन अहिड़ा था अचनि न बसि मां बयानु नथो करे सघां मां साईं मासा ते बि तोड़े वठी आहियां राति जो अजीब अजीब ख़्वाब थो ॾिसे पंहिंजे लाइ खिले बि सही थो। हाणे तूं ॾे वठी आहियां को धागो वागो करे ॾे साईं मां चयो हलो पिचल छा ॾे तोखे 2 मिंटनि में धागो हिकु करे ॾींदी। मां मिंट ताईं क्यों देर हक हक छा थियो आहे बाबा तव्हां असुल ॿुधायो पंहिंजो साईं खिल बि वठे थी खिल जो मतिलबु इहो आहे न तोखे मानी अठ ते पादर बि घटि साईं माना टे ॻाल्हियूं मूंसां आहिनि हिकु त मारा पए त नोरड़े पुछियो आहे त छा कयूं ख़राब ख़्वाब थो लाह मां ऐं सफ़ा निंड बि कोन थी अचे निंड माना अहिड़ा ख़्वाब थो लाह माना बयानु नथो करे सघां मां अच्छा हा त सफ़ा नथी कटे मानी बि जाम थो खावां सफ़ा अलाए छा चक्कर आहे साईं इहो निभाग आहे कम ते दिलि नथी करे हे साईं कीअं तो ख़लीफ़ा साहब अची ॻाल्हि ते गिल थी वठे मांखे छा कयो मां बाबा मां ख़बर में थो अचे ख़्वाब में तूं अची त पोइ त जीअं जंजाल साईं हाणे जीअं वणेव तीअं कयो बसि रुगो बसि मां सही थियां जेकी मिठाई चवंदो तव्हांखे ॾींदुसि मां मुर्गो ठाऊ को देई हाणे त चटी 2-3 महीननि जो कमु थी वञे ॾियो साम्हूं चुप हा बाबा तोखे छा मानी बि घणी थी वणे मानी बि घणी थो खावां कम ते दिलि सफ़ा नथी कढई ठप नथी करे सफ़ा जी चई ख़्वाब बि किना किना थो ॾिसी बयानु नथो करे सघां न साईं छा कयां वॾो मसइलो आहे तोसां मुझे शक्ल में ही टोड़ दो लगे हा वॾो मसइलो वतल आहे साईं वॾो वतल ख़लीफ़ा साहब निभाग आहे बसि इहो छा कुझु तूं दुआ दे हे दवा दे हा तोखे ताईद ॾियूं था हिकिड़ो माना सुबुह मंझंदि शाम माना तोखे पीअणो आहे उथण खां अवल सुम्हण खां पहिरियां अच्छा छा में खीर में विझी पिया पेप्सी में खीर में विझी पीअणो थी ॿियो पूरे रखिणो अथई अच्छा हा सही आहे साईं मां ताईज़ बि करे ॾिजोसि यार हा करे था ॾियूं हा पिचल शाह कयो महिरबानी का ॻाल्हि कान्हे पिचल शाह महिरबानी साईं, कुछ न हा करे ॾियो का ॻाल्हि कान्हे हा ख़लीफ़ा हक मुर्शिद पाणी खणी आ त पड़ी जो छोकरे खे हा किलो पियो सही जो दवा है ना किलो पियो पर सही उठी गई मुर्शिद के थोड़ी देर में हाथ हाथ हक ओ किलो मुर्शिद नहीं तो सफा मना मजो कोने सफियत में हा न न इंशाल्लाह पर सफ़ा थोड़ी मसलो हल था कि बाबा मानी घणी न तो खा ये 4-5 मानी तो खा आई अब बस कर साईं पढ़े तो ना विच में न ॻाल्हि आयो वटि पाणी जी पड़ियल बाबा ताईद काथे आहिनि बाबा हा बाबा हिन खे ताईद त ॾे सम्झाइण बि ताईद बा हक हक मुर्शिद बाबा ये तावीज़ दई खलीफा साहब बाबा इन मेहरबानी ये तावीज़ दई बाबा 4 दई हिकिड़ो साड़जे हिकिड़ो जेको आहे सो ॿधी रखिजे ऐं ॿियो जेको आहे पंहिंजे कंधनि बचिजे बाक़ी चोथों जेको आहे न इतवार संगति मासा जेको अथई न वॾो चंड्रो इहो अथई असल में ख़्वाब में मुर्शिद मांखे कन में चयो इहो ईंदो अथई
हाँ हुन सां ॻाल्हि न कजां हे साईं माने ई तो आहे त मां कॾहिं कॾहिं मां करोड़पति हूंदो आहियां करोड़पति पोइ मां तोखे चवां दुनिया जो थो, मालिक हूंदो आहे हे त अचे त सही आहे न माशाल्लाह जिगरी मुंहिंजो तुंहिंजी दौलत जी रुकावट इहो ई शख़्स अथई न यार ईअं न कर हक़ीक़त अथई मां त ही बापू जो ला वठो हे बंदि चजां पाण में हट हट हे मां पंहिंजा पाण वटि रखां थो बाबा पाणी तव्हांजो अची कजां पाणी पाणी हथी को आहे साईं बकरो बकरो यादि कजांइ बकरो हट पिचर शाह हट हाणे तव्हांजो कमु थी वियो हां मुर्शिद जे बंगले ते हिकिड़ो छलो पुॼाइजो हाज़िर साईं हाज़िर बस छोकरे तबियत जैनी सही हलिया करे वञो, हलिया वञो, इंशाअल्लाह बेड़ा पार बेड़ा पार बेड़ा पार बेड़ा कलीबा पार साहब बेड़ा पार बेड़ा पार अल्लाह अल्लाह बेड़ा पार हलिया वञो बाबा, हलिया वञो, हलिया वञो, हलिया वञो।